तकड़ी मानी पचायो न तो नाधा पादर हूं पथा चढ़ी। अच्छा सुबता जी अदा उपता हिकुड़ो पाण खे बुद्धो तॾे नक जी लानत थी बतदा नको अञा हिकुड़ो मूंखे बदे छो अदा उपता अॼु भला बुजन जो ॾींहुं अचा न असां मजूरनि जी मानी खाऊं न असां सां इहो असरु थिए हा। सही तो चए अदा उपता जे ॾींहं खां वठी मजूर जी मानी खाधी आहे न मुंहिंजो त मोर्चो खुली वियो थी बा। अरे त पोइ तीर न कर न उठ वञी सवेल खपो लाहे या ईअं न थिए जो त मानी पिठी तयारु थिए उते किन करे विझी वञो 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 बोल जो ख़्यालु कजे ईअं न छड़ी वञे कोन न थड़ंदो मां वेठो हा न। सुबह तो करे लो अदा मां ॾिसांसि थी तूं वे ॾिसांसि थी। अदा बता जी जो तुंहिंजो भाउ सुबह तो काॾे वियो आहे? सुबते के पेट में गड़बड़ थी वई आहे तो छेड़ो लाहण वियो आहे। अदा एतिरो खाईंदो पोइ किन त कंदो न। अभी ना छा थो पियो खे ॾाढी देर थी वई आहे। बस 15 मिंट सुबह ते के झंग जो ख्याल आयो आहे उहो ओने वियो आहे। मां मानी जे लाइ बीठी आहियां। एॾो खाईंदा त ख़ैर कोन थींदनि कुझु बि थी सघे थो पर ई मानी सां पेट भरियो अथनि उन जी लोड़ तो लोड़ींदा न। उत त केड़ा कनो मां पाण भाॼी के ॾिसां थो न तूं त उथ न। हथ धोई आयो आहीं? हथ पेर ओसो पासो निड़ मुंडी चौपले सभु कुझु मां धोई आयो आहियां साबुण सां तूं रुॻो उथ। हा हा उथां थी। उथ हल। अदी दे ख़बर मूं वारे मुर्स जो ब्रेक खां पेर तो कोन तो खॼे न। अदी गर्मी कुछ भी थी सके थो। अदा सुबता जी अदा लगे तो मुर्गी अब मुझे पेट में मरोड़ वजण शुरू कया तू अदा बता वञ न तू भी ओदे वञ थका कटाइस थका सही तो चई पर मुके तो लगे तो मुर्गी जी मुंडी आस्ता ते लहण जी कोशिश थी करे। अदा बता सही तो चे कुकर जी मुंडी हेठ लदई त सूरत थींदी न त पोइ हाणे हिनखे संभालजे मां अचां थो हा थका। हाँ अने वरी ऊपर तो काने में दिसो काने ना ई काडी वियो बाजई बिनते वयो वा बिनते दे खबर है छा थियो। अदा बेड़िया कावड़ न करेला सब कुछ तैयार है ओ बिते मानी भी पचाई है मैं बोर्ड भी पचाई वो तैयार थी होती वीआईपी बोर्ड थी अल्लाह जबरदस्त है। हां दा सब तैयार है। अदी सर्दी जी अदी अदी अंदरा वन रुमाल खणी आ तो मानी बदू अदा के दियो। हां मां खणी थी असा सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।